बेसिकली इन प्रोग्राम में अॼु जो जेको ख़ासि प्रोग्राम हो उहो उस्ताद बुखारी जी शाइरी सराइकी शाइरी जे नाम सां यकीन ॼाणियो मूंखे त ॾाढो मज़ो आयो आहे हिते त सराइकी ज़बान सिंध जी ॿी ॻाल्हाईंदड़ ज़बान आहे सिंधी सां गॾु। हूअं त पाकिस्तान जी हर कुंड कुड़िछ में ॻाल्हाई वञे थी पर सिंध सां हुनजो तालुक़ु सिंधी ज़बान जे करे ज़रा वधीक वेझो आहे ऐं असां ॾाढी ख़ुशी महसूस कई आहे। ख़ासि करे ही प्रोग्राम साईं जेको हफ़्ते जो ही इवेंट करायो आहे साईं पंहिंजो फ़तह दाऊदपोटे साहब, इन हवाले सां कोशिशि आहे त इनफ़रादी तौर ते बि ही असुल में सरकारी कम आहिनि, अहिड़ा प्रोग्राम सरकार खे करणु खपनि त जीअं माण्हुनि में सकाफ़ती इल्मी ऐं अदबी जेके रुझान आहिनि उहे वधनि। ऐं हिते किताबनि जा स्टॉल ॾिठासीं, दिलि ॾाढी ख़ुशि थी त किताब बेसिकली माण्हूअ खे इहा सुञाणप ॾिए थो त हू इंसानु छो आहे ऐं उन जूं क़दरूं कहिड़ियूं आहिनि। ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं कोशिशि कजनि त अहिड़ा प्रोग्राम